मेड़ जे टिनि शहीदनि जी वारिस में रुबात चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीपीएमपी भाउर सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अबूरी ज़माने जो नाजाइज़ फ़ाइदो वठी केस में शाहिदनि खे हिरासां करे रहिया आहिनि। जंहिं करे असांखे एमपी सरदार चांडियो बुरहान चांडियो मां जान जो ख़तरो आहे। हुन चयो त सरदार ख़ान चांडियो बुरहान ख़ान चांडियो कुझु चांडिया बिरादरी जा माण्हुनि हुनखे चयो त मुंहिंजी अमड़ सरकारी मोकल ते मुल्क खां ॿाहिरि वियल आहे, जॾहिं त 4 महीना अॻु मुंहिंजी अमड़ रिटायरमेंट जी दरख़्वास्त ॾिनी आहे जेका क़बूल नथी कई वञे। कचे में अॻूणे वॾे वज़ीर लियाक़त अली जतोई जी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथऊं। हुन चयो त पीपीएमपी बुरहान ख़ान चांडियो मथां 3 क़तलनि खां सवाइ ॿियनि क़तलनि जा बि केस दाख़िल थियल आहिनि। हुन चयो त असांखे जेको बि नुक़सानु थियो हुन जा ज़िमेवार सरदार ख़ान चांडियो, नवाबज़ादा बुरहान चांडियो, सिंध पुलिस पीपी क़यादत हूंदी। हुन चयो त सरदार ख़ान चांडियो असां मथां वॾा इल्ज़ाम हणे पियो पर पाण कब्ज़ा खोर आहे। सिंध जी माउ ते बि नेब में केस हली रहियो आहे। हे मुंहिंजे ॾाॾे वालिद चाचे जो क़ातिल आहे, खेसि हरगिज़ माफ़ न कंदुसि। हुन चयो त अदालत ते भरोसो आहे, उहे इंसाफ़ फ़राहम कंदियूं। हुन चयो त 26 मार्च ते सिंध हाईकोर्ट सख़्त कोर्ट में ऐं 27 मार्च ते सेशन जज दादू जी अदालत में हाज़िरी आहे, जिते आउं पाण पेश थींदुसि।